बिरासिटी में खबर ईंदड़ बिरासिटी वार्ड नंबर 4 कलोड़ा कॉलोनी में पोरत नौजवान अरशद अली कलोड़ो रात देर से हथियार बंदन हथा गोली हणी कतल इतला ते बिरासिटी पुलिस पहुंची लाश खणाए अस्पताल आंदो जिता पोस्टमार्टम बाद वारसन हवाले कयो वयो। उन मौके ते मक़तूल जे वालिद आदम कलोड़ो ऐं चाचे गफूर कलोड़ो ॿुधायो त असांखे कुछ ॾींहं अॻु कलोड़ा बिरादरी जे नौजवाननि धमकियूं ॾिनियूं हुयूं, जंहिं बाद जवाबदारनि गुलजार कलोड़ो, काशी कलोड़ो, जिनसार कलोड़ो, निजात उर्फ निजू कलोड़ो, मुंहिंजे पुट अरशद कलोड़ो जेको मोटरसाइकिल ते सवार थी घर अची रहियो हो त हिन खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। हिन वधीक ॿुधायो त पुट अरशद मोटरसाइकिल ते सवारी खणी पोरियो कंदो हो। ॿिए पासे पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर उस्मान जूनी जो ॿुधायो त मक़तूल नौजवान अरशद कलोड़ो खे जेल में गोली लॻल आहे। राते ते बिरासिटी पुलिस ॿुधायो त क़तल थियल नौजवान जो मर्द पोस्टमार्टम बाद वारसन हवाले कयो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं ऐं नौजवान जे क़तल जो केस वारसन जे अचण बाद दाख़िल कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।